लिबास मानू जा ऐब ढकींदो कमियूं कजूं ढकींदो मिसाल पंहिंजो बदन ते दाग आहिनि चिट्ठी आहे या फट फुरणियूं आहिनि पर लिबास ढकियल हूंदो त माण्हू ढकियो बदन उघाड़ो करे हीअं केरु अचे त ठहंदो जवाब ॾियो बिना लिबास जे केरु अचे कोन ठहंदो न त कुरान फरमाए थो त ज़ालूं तव्हांजो लिबास आहे तव्हांजे ऐबनि जो पर्दो आहे तव्हां ते ढक आहे ऐं इन में इशारो इन पासे आहे त जीअं लटो राति ॾींहुं पाण खां जुदा न कबो आहे तीअं ज़ाल खे पाण खां जुदा न कयो जीअं लिबास पाण सां गॾु हूंदो आहे न सिंधी में पहाको ॾींदा आहिनि त ज़ाल हुजे रान सां पैसो हुजे खीसे में सम्झो था न त जीअं लिबास पाण खां धार न कबो आहे तीअं पंहिंजे घर वारियुनि खे बि पाण खां परे न कयो ईअं न त तूं वेठो हुजी राम में ज़ाल वरी हुजे केरु न थिए इन जो इहो बि मक़सदु न आहे त बनी ते वञी त होॾे बि गॾु वठी वञे त लिबास आहे साईं चई वियो आहे क़ुर ॿुधायो वियो आहे लिबास आहे तंहिंजे करे बनी ते बि गॾु वठी वञासीं पाण खां परे न कयासीं ईअं न मक़सदु आहे रहाइश तुंहिंजी ज़िंदगी गुज़ारण तुंहिंजो हिकिड़े घर में हुजे हिकिड़ी जाइ ते हुजे इन में मुराद लिबास पाण सां गॾु हुजण जो मक़सदु इहो आहे त पंहिंजे घर वारियुनि खे पाण परे न कयो मिसाल तव्हां नौकिरी जे लाइ वञो था सऊदी हलिया था वञनि 8 साल उते रहिया पिया आहिनि ज़ाल हिते वधे सलादूं पढ़नि इहा कहिड़ी फज़ीलत आहे तबलीग ते था वञनि चिल्लो था ॾियनि 40 ॾींहं 6 महीना हलिया था वञनि हीअ कहिड़ी तबलीग आहे ज़ाल नौजवान उहा घर में अकेली वेठी आहे न्याणियूं जवान वेठियूं आहिनि हेसीं बिस्तरो कंध ते इहो वधे थो तबलीग सम्झो था न गॾु रहण जो मक़सदु इहो आहे त लंबी जुदाई न कयो पंहिंजा नंग पंहिंजा घर वारियूं पाण सां गॾु रखो ऐं टियों राज़ इन में इहो आहे ज़ाल तव्हांजो लिबास आहे तव्हां ज़ाल जो लिबास आहियो